मुझे निसार शाह जे लाइ हाँ तो मास्टर हूंदो आहे न परे खां मास्टर हूंदो आहे मुंहिंजो सोलो न वठंदा आहिनि इन जो न मुंहिंजो हर अदाकार जो सोलो वठंदा ई माना मास्टर जो सोलो डबल वठंदा आहिनि न असां मतिलबु आडियो न हुजे मुंहिंजो ऐं निसार शाह जो न वठंदा आहिनि मुंहिंजो ऐं क्यों अरे यार बादशाह माण्हू आहियो अरे यको त तव्हां सां मथो हणां त बाबा हिनखे संजीर उछलियो तव्हां पोइ बि तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे हलो संजीर उछलियोसि हे अरे बाबा तारूं भले धमाको ॾियनि त ॾियनि तव्हांजो न त छा वञे अरे तव्हां पंहिंजो कमु कयो छॾियो था माण्हुनि खे टोड़ो ताड़ियूं छॾाईंदा वञो यो थी वियो जमाल अस्सलाम वालेकुम हाणे माना फोन तव्हां हेठि लाहींदव जाते अच्छा ओहे हा अरे गर्मी आहे त पोइ छा थी पियो 5-8 कलाकनि में कोई माण्हू असुल मरी कोन वेंदा हाणे वधीक बक बक छॾे उछल 11,000 ते संजीर लाइटिंग फेल हां सही है ओके लाइटिंग हां ओके फर्क ना हां सही है ओके हाँ सलाम वालेकुम साहब हां पोइ सलाम जॾहिं फोन अरे क्यों क्यों अरे यार चरिया हो जा अरे 5-8 कलाकनि में माण्हू मरी कोन वेंदो तव्हां 11,000 ते तार 11,000 जी हां उछलियो 11,000 ते जंजीर माण्हू असुल मरी कोन वेंदा सही हुयो यो आवाज ओके बाबा हां क्यों अरे बाबा तव्हांखे कॾहिं ॻाल्हि सम्झ में ईंदी अरे 5-8 कलाकनि में माण्हू मरी कोन वेंदो गर्मीअ में तव्हां 11,000 ते उछलो संजीर जल्दी कयो छॾाईंदा वञो अरे हाणे छा चवां तव्हांखे हलो त जल्दी टोलियोसि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुकुम ही बिल तहां मोकिलियो न मुझे न इहो जुमलो सही आहे मुंहिंजो मतिलबु त रोज़ जेके लाइन में फाल्ट था पवनि उहे तव्हां पाण में ज़रूरु में ॾियोसि ठीक आहे क्यों मुंहिंजे दर ते जुमला ॿुधायो हा, मुंहिंजे दर ते इहो चवण बि त तव्हां ईंदा आहियो मुंहिंजे दर ते इहो चवण बि तव्हां ईंदा आहियो न भला चओ मुंहिंजे दर ते चवण तव्हां ईंदा आहियो न त बिल पियारियो 2 महीना मां बिल न पियारियो त तव्हां मुंहिंजी लाइन कटाईंदा आहियो इन करे जवाब बि तव्हांखे ॾियणो पवंदो कंटिन्यू क्या थो अलॻि वराए ॾे जुमले जी थोरी माना रिदम मटिजी वई आहे मुंहिंजे दर ते इहो चवण बि त तव्हां ईंदा आहियो न त वारो कयो बिल पियारियो 2 महीना रुॻो मां बिल न आहे पियारियो त बिजली कटे विया मुंहिंजे दर ते चवण बि तव्हां ईंदा आहियो न त वारो कयो बिल पियारियो 2 महीना बिल न पियारियो आहे त तव्हां मुंहिंजी लाइन कटाईंदा आहियो हाणे इन जो जवाब बि तव्हांखे ॾियणो पवंदो हिकिड़ो सतारा जो वेठेसि त हा जेको 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 तूं चयो उहो मुंहिंजो कमु आहे हा हे घणो कुझु चयो हा तो जेको जेको कुझु चयो इहो मुंहिंजो कमु आहे पोइ छा कंदे तूं कंप्लेन कंदे ओके क्यों हा हा जेको तूं चई वई उहो मुंहिंजो कमु आहे इहो ॿुधाए कंप्लेन कंदे ॿियो छा कंदे वञ हे दरवाज़ा खुलिया पिया थी जेको वणी करे निकिरो थो महिल सां हल जेको अचे थो कावड़ियो वरितो थो असांजे मथां ॼण असां तव्हांजा कर्ज़ी आहियूं सही आहे टू फ्रेम थोरो चेंज कर अरे बाबा हेॾे ख़ुदा जो नालो थी निकिरो था वञो पंहिंजे धंधेदारीअ सां लॻो भॻा था अचो हिते असांखे ई परेशानियूं फाल्ट लॻो पिया ॻोल्हण में पूरा आहियूं त किथे फाल्ट लॻो आहे मथो तव्हांजा कड़को अॻे ई सां परेशान वञ बाबा वञ हल जल्दी कर हुते लाइट ऑफ लिखा त आउट थी वञे बस अरे बाबा हेॾे हथ थो ॿधाए हाणे मथो में सूर बाबा हे हथ थो ॿधाए मथे में सूर खणो न वञो वञ पंहिंजे धंधेदारी सां लॻो जेको अचे थो भॻा था अचो असांजे मथां असांखे बि परेशान लॻा पिया आहियूं त अलाए किथे फाल्ट लॻो आहे लभे नथो सघो मथो तव्हां मथे में सूर जो वञ बाबा वञ हल अरे बाबा चवाई बीठो त संजीर हणेसि न तूं मथे में सूर थो तो बि छॾे कोन अरे बाबा घणो मथे में सूर न विझो अरे जॾहिं तव्हांखे चवां थो त संजीर उछलायो पोइ बि तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे छॾाईंदा वञो अरे हा बाबा हा चवां थो तारुनि में हणो भले टुटनि को मसइलो कोन्हे को जल्दी कंदा वञो जेकॾहिं ट्रांसफार्मर धमाको ॿियो कोन था ॾियनि ॾींदा धमाका ट्रांसफार्मर तव्हां टोड़ो तारूं यार तोखे भला का ॻाल्हि सम्झ में नथी अचे छा जमाल हिते अची वियो ठीकु आहे हिते थोरो ॾिसण रुॻो जस्ट ॾिजो अरे यार तव्हां कयो छा था अरे धमाको थिए हा क्यों अरे तव्हां कयो छा था भले धमाको थिए त भले उको थिए तव्हां टोड़ो ताड़ियूं छॾाईंदा वञो मां त चवांसि ग्रेड अॾे वञे ग्रेड उॾी वञे
कुछ ॾींहं बिजली बंदि थी त को यूनिट घटिजनि। अरे भले ग्रेट उॾामजी वञे त उॾामजी वञे, भले सड़ी वञे। मां इहो ई त चवां थो त कुझु ईअं थिए त यूनिट असांजा बचनि। अरे तॾहिं त निभागो ई पेट भरिजंदो न। हा हा मां पाण जवाबु ॾींदुसि। ख़ैर आहे माण्हुनि जी गारियुनि जो। हूअं ई वरी माण्हू असां वापदारनि खे असुल गुलनि जा हार पाराईंदा आहिनि। अरे बाबा गारियुनि जो खेर आहे। अरे असांखे ख़बर आहे त सुबुह शाम असांखे थुक बुझा था मिलनि, माण्हुनि जूं गारियूं थियूं मिलनि। इहे गारियूं असर कोन थींदियूं असांखे। तव्हां छॾियो हिन पेट जी कयो, छॾाईंदा जो बाबा। ट्रोड़ो तारियूं छॾाईंदा जो। हा ॿुधो था हुनजो इहो वरी। अड़े गर्मी आहे त पोइ छा थी पियो, 5-8 कलाकनि में पोइ माण्हू असुल मरी कोन वेंदा। अरे गर्मी आहे त पोइ छा थी पियो, 5-8 कलाक में माण्हू मरी कोन वेंदो। पोइ बि तव्हांखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। अरे चवां थो 11,000 जी तार में हणो ज़ंजीर, छॾाईंदा वञो, देरि न कयो। हाणे वधीक बक बक न कर। असुल 11,000 में उछल ज़ंजीर, बस बक बक न कर। इहो ॾियो ॾिस। अरे हाणे वधीक बक बक न कर, छॾाईंदो वञ, अची जल्दी कर। अची वियो। अस्सलाम वालेकुम। हा वालेकुम सलाम, हुकुम कर। मतलब त इहे रोज़ जेके लाइन में फॉल्ट था पवनि उहे तव्हां पाण विझंदा आहियो? एसडीओ हा छो इते माना फुल स्टॉप फॉल्ट विझूं या मुर्गो तारूं ई लाहे छॾियूं, असांजी मर्ज़ी। तंहिंमें तुंहिंजो छा? हा छो छा पहिरियों छा? हा हा छो हा पोइ उन खां फॉल्ट विझूं या मुर्गो तारूं ई लाहे छॾियूं? ओके ओके पहिरियों हा 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 छो हुन हुन हा, अहिड़ो ॻाल्हायो न। हा छो? हा हा छो? अरे बाबा असांजी मर्ज़ी आहे, हथ जो फॉल्ट हणूं या न हणूं, ट्रोड़ियूं। हा फॉल्ट पोइ विझूं या मुर्गो तारूं ई लाहे छॾियूं? हा पोइ बाबा असांजी मर्ज़ी आहे। अरे ड्यूटी असांजी आहे या तूं असां। हा पोइ असांजी मर्ज़ी आहे, टारियूं तोड़ियूं न तोड़ियूं, तूं जो कहिड़ो कमु भले छा बि कयूं। हा तूं पंहिंजो मसइलो ॿुधाए कीअं आयो आहीं? तूं पंहिंजो मसइलो ॿुधाए कि आयो ई, हुकुम कर। फैक्ट्री में कुंडी हणाणी अथई, एसी जो कनेक्शन कराइणो अथई या मीटर सिलो कराईंदे? बाबा फैक्ट्री में तार हलानी थी, एसियूं घर में हलानी थी, या को ॿियो को कमकार थी, या मीटर खे पोइते करो थी। हुकुम कर मुंहिंजा बाबला, हुकुम कर। बिल दुरुस्त कराइण आयो आहियां, कुझु मालूमात वठणी आहे। एसडीओ हा जल्दी पुछो, मूं वटि टाइम कोन्हे। हा जल्दी पुछो, मूंखे एतिरो टाइम कोन्हे को, छॾाईंदो। हा छा मसइलो आहे? ॼाण फीडर में फॉल्ट पियो, ॻोल्हण लाइ वञिणो आहे मूंखे। अरे ॼाण फीडर में फॉल्ट पवण वारो आहे, पर उहो बि मूंखे ॻोल्हणो आहे। उनजो इंतज़ार आहे त केॾी महिल को फॉल्ट पवे। भाऊ हे थोरो कंटिन्यू कयो ॾिसो। हा। हा जल्दी पुछो, मूं वटि टाइम कोन्हे। ॼाण फीडर में फॉल्ट पियो, ॻोल्हण लाइ वञिणो आहे मूंखे। हा जल्दी, हा जल्दी पुछी वठो, मूंखे टाइम कोन्हे को। ॼाण वरी फीडर में फॉल्ट बि पवण वारो आहे, पर उहो बि मूंखे ॻोल्हणो पवंदो। हा छॾाईंदो। जमाल ही बिजली जो बिल त मूंखे सम्झायो। फिलहाल तीर मटीर हे हो ॻाल्हाए थो हे हो, माना ॿुधोसि था कक जे हवाले सर ताईं ॾींदा वञोसि, ड्रामा हलंदा आहिनि टीवी हे हो, सिंधी ड्रामो त नथो हले हीअं फिलहाल तीर मटीर। त हाणे आख़िर में तव्हां इहे सॼी मूवमेंट ॾियोसि त पोइ बस या अञा कुझु रहियल आहे? अरे बस या अञा सॼे ॻोठ जी कहाणी मूंखे ॿुधाईंदे मथे में सूर जी जॻह ते हे थियणो आहे, हे थियणो आहे। हाणे सॼा किसा अचे मूंखे ॿुधाए। वञी बाबा वञी पंहिंजो कमुकार कयो। काल अचे थी? हा हेलो हा तूं ॿ दफ़ा ट्रांसफार्मर हाणे तो काल जो रिंगटोन जो सोलो वठजांइ। काल जो इहो बात बि याद रखो। अच्छा एक काल की थी? काल आई काल खणी करे हेलो हा तूं ॿ दफ़ा ट्राई ॾे त बस त पोइ किथे को फॉल्ट पियो आहे, मुंहिंजे तरफ़ां फॉल्ट जी दाख़िला रखी छॾे। हल सोलो भाई उठा। हा कयो। हल काल खणो। हा हेलो हा ॿुधाए। 2 दफ़ा ट्राई ॾेसि। अरे बाबा 2 दफ़ा ट्राई ॾेसि, तूं ॾेसि जल्दी कर। बस त पोइ किथे को फॉल्ट पियो आहे? पोइ बस त पोइ किथे को फॉल्ट पियो आहे, मुंहिंजे तरफ़ां फॉल्ट जी दाख़िला रखी छॾे। त पोइ किथे न किथे फॉल्ट पियो थो न बाबा। बस इहे सम्झो मुंहिंजे तरफ़ खां दाख़िला रखी छॾ तूं। फॉल्ट जी दाख़िला? अरे त पोइ मुंहिंजे तरफ़ खां फॉल्ट जी दाख़िला रखी छॾ। जॾहिं दुरुस्त थियो त फ़ोन करे ॿुधायां थो तोखे। जॾहिं दुरुस्त थियो त फ़ोन करे ॿुधायां थो तोखे। जॾहिं सही थियो न त फ़ोन करे तोखे ॿुधायां थो मां। हाणे तव्हां इहो कमु कयो जेको तव्हांखे चयो आहे।
जल्दी कयो हाणे भाऊ फोन जेको आहे न ॿाहिरि वञणु लॻे थो हिते वञणु लॻो त हो तव्हांखे सॾिकंदो वरी पोइ हिते ई वेहिजो कोई सिर्फ़ु उथण ई कयो हाँ ठीक है बंद कंदो न हा फोन बंदि करे वञण ई कयो हाँ ठीक है जल्दी कर हाँ मां भी अचा थो केॾांहुं भाउ जवाब त ॾेई वञ मूंखे एसडीओ इन्हनि सवाल हाणे वेही करे तो इहो कंटिन्यू ॾिजोसि त इन्हनि सवालनि जा जवाब ॾियणु मुंहिंजो कमु न आहे हेड ऑफिस वञी उन्हनि खे वरी मथे में सूर क्यों? ॾिजो। हा क्यों बाबा मूंखे इहो त ॿुधाए अञा मुंहिंजे मथे में सूर विझंदे अरे तोखे चयो बि आहे त बाबा इहो मुंहिंजो कमु न आहे तूं हेड ऑफिस वञी एसडीओ सां मिल वञी उहो तुंहिंजो मसइलो हल कंदो भॻा था अचनि मुंहिंजे मथां ॼण मां तव्हांजो कर्ज़ी आहियां वञो पंहिंजो कमुकार कयो जेको ॾिसे त वम टावर भाऊ हिकिड़ो दफ़ो कंटिन्यू वराइजो एसडीओ ज़िक्र न कयो एसडीओ ज़िक्र मां शायदि पाण आयो पाण ओके छा चवा हा इन्हनि सवालनि जा जवाब ॾियणु मुंहिंजो कमु न आहे हा। हेड ऑफिस वञी ओके, उन्हनि खां ओके। वञी मथे में सूर विझो ओके क्यों बाबा इन सभिनि सुवालनि जा जवाब वञी हेड ऑफिस वञ उनजे मथे में सूर विझ मुंहिंजे मथां न उहे वेठा आहिनि मथां वॾा ऑफिसर मुंहिंजो मथो न खा हेॾे हथ थो ॿुधाए वञ बाबा वञ मुंहिंजे दर ते इहो चवण तव्हां चवण ईंदा आहियो त वारो कयो बिल पीआरियो 2 महीना बिल न पीआरण जे करे मुंहिंजी तव्हां बिजली कटे आहे उहो चयो त हा मां छो जवाबु ॾियां को मूं हयूं आहे छा इहे टैक्सियूं मूं हयूं छा इहे टैक्सियूं मथां वारनि हयूं आहिनि वञी उन्हनि सां ॻाल्हाए अरे बाबा मां छो तोखे जवाबु ॾियां अरे टैक्स मूं वयूं उन छा वञ जे टैक्स वञी उन्हनि सां ॻाल्हायो उन सां पुॼी न सघो असांजे मथां भॻा ईंदमि वञ बाबा वञ पर असां वटि इहे मिंटियूं वारो नमूनो त तव्हां कंदा आहियो एसडीओ ईंदो आहियां पर इहो मुंहिंजो कमु न आहे ईंदो आहियां पर इहो मुंहिंजो कमु न आहे बाबा ईंदो आहियां पर इहो मुंहिंजो कमु न आहे मैं वरी ॻाल्हाए थो फलाणे टीम मटीरियल हा जेको तूं चयो उहो मुंहिंजो कमु आहे पोइ छा कंदे तूं कंप्लेन कंदे हा जेको तो चयो न इहो मुंहिंजो कमु आहे हाणे इहो ॿुधाए छा कंदे मुंहिंजे मथां कंप्लेन कंदे ईअं न वञ कर इहो रस्तो खुलियो पियो अथई वञी खणी दांड जंहिंखे वणी वञी दांड मोतबर ॾिसो जेको सीट जी मूंखां सवाल करण आयो आहे ओके हाणे रस्तो खुलियो पियो थी जंहिंखे दांड थी वञी ॾे हिकु हथे त हे रस्तो पियो थी सिधो हलियो वञ जंहिंखे दांड थी न वञी तोखे ॾे हीउ रस्तो खुलियो पियो थी वञ जल्दी कर तोखे जेके दांड ॾियणी आहे न भले वञी न करे जेको अचे त भॻो थो अचे मुंहिंजे मथे में सूर हल बाबा हल अरे तो जहिड़ा अलाए केतिरा रोज़ था सोशल मीडिया ते असांजे मथां पिया भौंकनि छा थियो आहे अरे तो जहिड़ा रोज़ असांजे मथां इहा पिया था भौंकनि जेको अचे थो मां सोशल वर्कर आहियां जेको अचे थो मां साहब आहियां वञो बाबा तंग करे छॾियो अथव वञो वञ बग़ैर माठ करे वे सही आहे इहो ठीक बदल फोन खणे तो ना फोन वठूं सा हिकिड़ो जुमला वठूं या वेठा कंदे ॿधी हाणे ॿधी आहे जो लफ़्ज़ आहे माना ॿध वाले कला ॿधी करे गॾु बि त घणा गॾु 200 300 या 400 ओके ॿधी अरे ॿधी करे बि तव्हां गॾिजंदव हा इहो ॿुधायो घणा 100 200 300 400 1000 छा कंदव हा रोड ब्लॉक कंदव उहो रोज़ कंहिं न कंहिं शहर में असांजे ख़िलाफ़ थींदो आहे रोड ब्लॉक कंदव अरे बाबा हर शहर में किथे न किथे कंहिं न कंहिं कुंड में इहे रोड ते कंहिं न कंहिं कुंड ते टायर बि साड़ींदा आहिनि असांजे ख़िलाफ़ हड़तालूं बि कंदा आहिनि मूंखे इहो त ॿुधाए अॼु ताईं को फ़र्क़ु आयो आहे मूंखे ॿुधाए को असांजे मथां मुसीबत टुटी आहे इन जे करे चवां थो ग़रीब जा ॿार वञ त वञी हिन कंहिं मसइले में अड़िजी वञ तो इम्तिहान खे तव्हां यादि कराया छा यादि आहिनि तव्हांखे ॻाल्हाए अञा हाणे तो खणंदा अञा बि पुलिस खां पटड़ा पुठाड़ा सुकाए वञी घर वेंदा आहिनि उहो टैक्सन वारो ॾंडो आवाम खे मथां खां ॾिनल आहे छो त असांजी आवाम लाइक़ी इन जी आहे अरे बाबा पोइ थींदो छा आहे पुठीअ ते असुल निशान थींदा अथनि ॾंडनि जा ॾंडनि पोइ थींदो छा आहे पोइ हमराहनि जे पुठीअ ते ॾंडनि जा निशान हूंदा आहिनि वञो बाबा वञो हितो खण हा इहो टैक्सन वारो ॾंडो आवाम खे मथां खां ॾिनल आहे छो त असांजी आवाम लाइक़ी इन जी आहे अरे बाबा इहो जेको टैक्सन जो ॾंडो आहे न इहो मिलियल ई उन्हनि खां मथण खां आहे ऐं ॿियो आवाम लाइक़ बि इन जे आहे ॾंडो छा मज़ो थो करे थोरो तानो आहे माण्हू हा हा इहो टैक्स वारो ॾंडो आवाम खां मथां खां ॾिनल आहे इहो टैक्स वारो ॾंडो आवाम खे मथां खां ॾिनल आहे ओके इहो टैक्स वारो ॾंडो मथां खां आवाम खे ॾिनल आहे
छो त असांजी अवाम लाइक़ी इन जे आहे। छो त असांजी अवाम लाइक़ु ई हिन जी आहे। अवाम भले केॾियूं बि रड़ियूं करे कूकूं करे असुल लीड़ियूं पाए कुझु कोन थींदो। अवाम भले रड़ियूं करे मथो फाड़े असुल कूकू करे पिटको करे को फ़र्क़ु कोन पवंदो सम्झव। इन करे वञी कंहिं कम धंधे जी करे परे थी मूंखे फाल्ट जी ॻोल्हा लाइ वञिणो आहे। इन जे करे चवां थो बाबा ही रस्तो पियो थी वञी पंहिंजे कमकार सां लॻो। मां अॻु में ई परेशान आहियां। असांखे हिकु त फाल्ट कोन थो लभे। हल वञ जल्दी कर। हलो ॾे हाल वाल अञा इहो तुंहिंजो कमु न थियो। अड़े चवां बि थो त मथां बि बास जो रड़ियूं थियूं पवनि। हे बिल सही कराइणो आहे ऐं मूंखे तव्हां कुझु मालूमात वठणी आहे। हा जल्दी कर। जेकी मालूमात वठणी थी न जल्दी वठ। ऐं ॿियो त ॼाण असांजो फाल्ट बि पवण वारो आहे। वरी मूंखे उनखे बि ॻोल्हणो पवंदो। हा ॻाल्हि कर। हा जल्दी पुछो मूं वटि टाइम कोन्हे ॼाण फीडर में। ही बिल मूंखे सही कराइणो आहे ऐं मूंखे तव्हां खां कुझु मालूमात वठणी आहे। हा जेको पुछणो थी जल्दी पुछ। मूंखे टाइम कोन्हे को। ॼाण फीडर में फाल्ट बि पवण वारो आहे। वरी मूंखे उहो बि ॻोल्हणो पवंदो। हा ॻाल्हि कर। आख़िरी जवाब छा आहे मुंहिंजो? हा तव्हांजे कहिड़ो आख़िरी बि इन करे लफ़्ज़ हो। जवाब बि तव्हांखे ॾियणो पवंदो। इन जे करे जवाब बि तव्हांखे ॾियणो पवंदो। जवाब मूंखे ॾियणो पवंदो। अरे बाबा जे तव्हांखे टैक्सियूं हयूं हूंदियूं न वञी उन्हनि सां ॻाल्हायो। मुंहिंजे मथे में घणो सूर न विझो। वञ बाबा वञी पंहिंजो कमुकार कर। फोन हेठि कई फोन हितो हेठि कई न फोन इहो जुमिलो आहे त मतिलबु त जेके बि फाल्ट था पवनि इहे तव्हां पाण लाइन में फाल्ट था पवनि उहे तव्हां पाण विझंदा आहियो क्यों? अरे बाबा तूं जल्दी कदो हण सजीर मारो कर। ही जेके रोज़ लाइन में फाल्ट पवनि था पिया। वराए सलाम पुछो। अरे बाबा तोखे चवां थो हण सजीर 11,000 में जल्दी कर। अस्सलाम वालेकुम। हा वालेकुम सलाम। ही जेके रोज़ लाइन में फाल्ट पवनि था पिया ये तव्हां पंहिंजो पाण विझंदा आहियो? छो फाल्ट विझूं या मुर्गो दारू प्लांटी हिकिड़ो थी वियो सही आहे त ॿियो बिजली जी क़ीमत अलॻि सां लिखियल आहे त पोइ इन ते टैक्स छाजी था वठो? एतिरो वठी आयसि। हा एतिरो ही बिल मूंखे थोरो सम्झायो। जॾहिं त बिजली जी क़ीमत अलॻि था वठो पिया त पोइ ही टैक्स छाजी आहे? अरे बाबा इहो मुंहुं जो कमु न आहे। वञ हेठि ऑफिस वञ। मूंखे मथे में सूर न विझ। वञ जल्दी कर। मुंहिंजे दर ते तूं ई ईंदो आहीं न त जल्दी करे बिल पियार। इन सवाल जो जवाब बि तूं ई मूंखे ॾींदे। 2 महीना बिल न पियाण जे करे बिजली बि तव्हां कटी आहे। ये जो घर चवांसि हा इहो न भले अलॻि चइजे यार थी थो वञे त भले कंटिन्यू करे ॿुधाए छा आहे? मुंहिंजे दर ते बि वारो कयो बिल पियायो 2 महीना बिल न पियाण जे करे बिजली बि त तव्हां कटी आहे। मुंहिंजे दर ते बि तूं ईंदो आहीं न त वारो करे बिल पियार। 2 महीना बिल न पियाण जे करे मुंहिंजी बिजली तूं कटींदो आहीं न। हाणे जवाब बि तोखे ॾियणो पवंदो। ओके शुक्र कर जो अवाम सुतल आहे। ॿधी जी ताक़त खां छिर विछिर आहे। ॿधी जी ताक़त खां बेख़बर आहे। अच्छा हा शुक्र कर जो अवाम सुतल आहे ऐं ॿधी जी ताक़त खां बेख़बर आहे। शुक्र कर जो अवाम सुतल आहे ऐं ॿधी जी ताक़त खां बेख़बर आहे। सॉरी जो अवाम सुतल आहे ऐं ॿधी जी ताक़त खां बेख़बर आहे। ओके सही आहे। न भेजे न बस तो ओके ओके क्यों अस्सलाम वालेकुम। पहिरियों जेको बीठा ॿुधोसि था ॻाल्हाए थो माना हिन ते ऑडियंस वधारे रिकॉर्डिंग हले थी? हा रिकॉर्डिंग हले थी। हा वो हले थो कमु। अस्सलाम वालेकुम थी वियो हुनजो वालेकुम सलाम मतिलबु त इहे सलाम ओके आप ॿुधाएसि तो हाँ फोन रखें। अस्सलाम वालेकुम। मतिलबु त इहे रोज़ जेके लाइन में फाल्ट पवनि उहे तव्हां पाण विझंदा आहियो? मतिलबु त हे जेके रोज़ लाइन में फाल्ट पवनि था पिया इहे तव्हां पंहिंजो पाण विझंदा आहियो न? ॿुध ॿाहिरि आवाज़ नथो अचे न जल्दी चवण तव्हां पक ॿुधाए। हल्को अचे तो ऑफिस आहे न हा न मसलो थो थिए। मतिलबु त हे जेके रोज़ लाइन में फाल्ट पवनि था पिया इहे तव्हां पंहिंजो पाण विझंदा आहियो न? हा छो फाल्ट विझणो या मुर्गो ऐं तारूं ई लाहे छॾियूं असांजी मर्ज़ी आहे। तंहिंमें तुंहिंजो छा? तूं पंहिंजो मसलो ॿुधाए त कीअं आयो आहे। ईअं फैक्ट्री हणे थी फलाण थी रहियो जमाल बिल दुरुस्त कराइणो आहे ऐं कुझु मालूमात वठणी आहे। ही बिल दुरुस्त कराइणो आहे ऐं मूंखे कुझु तव्हां खां मालूमात वठणी आहे। हा जल्दी पुछो मूं वटि टाइम कोन्हे। ॼाण फीडर में फाल्ट पियो ॻोल्हण लाइ वञिणो आहे जमाल। ही बिजली जो बिल मूंखे सम्झायो
जॾहिं त बिजली जी क़ीमत अलॻि सां लिखियल आहे त पोइ उन में टैक्स छाजी था वठो? एतिरो सर आहे। हा ही बिजली जो बिल मूंखे सम्झायो थोरो। जॾहिं त बिजली जी क़ीमत अलॻि सां लिखियलु आहे त पोइ ही टैक्स छाजी था वठो पिया था? ओहो, छाजो खड़को हुयो? ये 12 बिठा मक्खी हटा मक्खी मूंखे सम्झायो जॾहिं त बिजली जी क़ीमत अलॻि सां लिखियल आहे त पोइ उन ते टैक्स छाजी था वठो? ही बिजली जो बिल मूंखे अलॻि सां यार मक्खी वॾी देर हां ये तव्हां खे चयो या वठो उन ते टैक्स छाजी था वठो? टैक्स ही बिजली जो बिल मूंखे सम्झायो जॾहिं त बिजली जी क़ीमत अलॻि सां लिखियलु आहे त पोइ उन ते टैक्स छाजी था वठो पिया? ऐं ही कहिड़े फ्यूल ते कहिड़ी एडजस्टमेंट टैक्स आहे? ही हा ही कहिड़े फ्यूल ते कहिड़ी एडजस्टमेंट टैक्स आहे? एडजस्टमेंट टैक्स आहे। ही कहिड़ी फ्यूल ते कहिड़ी एडजस्टमेंट आहे? एडजस्टमेंट टैक्स आहे। एडजस्टमेंट हा एडजस्टमेंट त पोइ ही कहिड़े फ्यूल ते कहिड़ी एडजस्टमेंट टैक्स आहे? बस टैक्स लिखो एडजस्टमेंट न टैक्स न एडजस्टमेंट नालो लिखियो आहे न ॿियो को सिंधी में हिनखे छा हूंदो एडजस्टमेंट जो? न इहो ॾियो था पिया। त पोइ ही कहिड़े फ्यूल ते कहिड़ी एडजस्टमेंट टैक्स हां क्यों त पोइ ही कहिड़े फ्यूल ते कहिड़ी एडजस्टमेंट टैक्स आहे? हाणे हीअं कयो हा इहो ॾिसी चओ मां हुन ते रखां त पोइ ही कहिड़े फ्यूल ते कहिड़ी एडजस्टमेंट टैक्स आहे? यू कंटिन्यू चो एडजस्टमेंट टैक्स एडजस्टमेंट टैक्स हां त पोइ ही कहिड़े फ्यूल ते कहिड़ी एडजस्टमेंट टैक्स आहे? वरी कंटिन्यू हां त पोइ ही कहिड़ी फ्यूल ते कहिड़ी एडजस्टमेंट टैक्स आहे? त पोइ ही कहिड़े फ्यूल ते कहिड़ी एडजस्टमेंट टैक्स आहे? त पोइ ही कहिड़ी फ्यूल ते कहिड़ी एडजस्टमेंट वो त चई थो वञे न टैक्स टैक्स अलॻि अलॻि थो आहे। करे एडजस्टमेंट टैक्स आहे। त पोइ ही कहिड़ी फ्यूल ते कहिड़ी एडजस्टमेंट टैक्स आहे? वरी ही मथां फ्यूल प्राइसिस एडजस्टमेंट इहा छाजी आहे? त पोइ ही मथां वरी फ्यूल प्राइसिस एडजस्टमेंट इहा छाजी आहे? फ्यूल प्राइस सही हा फ्यूल प्राइस सही प्राइस त पोइ मथां वरी हे कहिड़ी फ्यूल प्राइस एडजस्टमेंट टैक्स आहे? छाजी आहे इहा? इहो अलॻि करे हां बराबर इहो आहे अलॻि अलॻि आहे। इहा छाजी हा, आहे? इहा- टैक्स हिन में को हिन में टैक्स ईंदो ई न अच्छा, एडजस्टमेंट टैक्स। इहा छाजी आहे? त मथां वरी फ्यूल प्राइस एडजस्टमेंट छाजी आहे? प्राइस छा? इहो थोरो सही ॾियो इहो शायदि हो त न हा, ॿुधायो। वरी ही मथां फ्यूल प्राइसिस एडजस्टमेंट इहा छाजी आहे? एडजस्टमेंट न न एडजस्टमेंट इहा छाजी आहे? मथां वरी इहे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट छाजी आहे? टीवी जी फीस छो? ऐं टीवी जी फीस छो? जॾहिं त मूं वटि टीवी बि कोन्हे इहो गॾु ॾेई वञे टीवी जी फीस छो जॾहिं त मूं वटि टीवी बि कोन्हे? त पोइ ही मथां टीवी जी ही टीवी जी फीस छो जॾहिं त मूं वटि का टीवी आहे ई कोन? अॻ में पीटीवी ते रोज़ानो 1 कलाक सिंधी प्रोग्राम हलंदा हुआ सिंधी ड्रामा हलंदा हुआ जस्ट ॾिठो ॿियनि सभिनी ॿोलियुनि खे बाक़ाइदा टाइम ॾिनो वञे ॾिनो थो वञे एतिरो थोरो ॾियणु। पहिरियों जॾहिं त कलाक मूं वटि गुज़ारे टीवी हिकिड़ो मूंखे कोन्हे। हा न मां सम्झां थो। हिकिड़ो कलाक गुज़ारे पोइ कलाक तो सही थी न, न, सही थोरो थी, इहो को खोस मसइलो थिए थो नाहे। पियो हे छीं आहे मुंहिंजे साम्हूं बीठो न हा बिल्कुलु नए आहे ईअं सम्झो त वरी जॾहिं हा जॾहिं त बराबरि मूं वटि टीवी आहे आहे कोन इहो चई अॻ में पीटीवी ते रोज़ानो 1 कलाक सिंधी प्रोग्राम हलंदा हुआ ठीकु आहे बसि एतिरो अॻु त पीटीवी ते रोज़ानो 1 कलाक प्रोग्राम हलंदा हुया हाणे दोस्त ॿुधाइनि था पिया त 3-4 में ओहो हा सही पहुच वञे हा। अॻ में पीटीवी ते रोज़ानो 1 कलाक सिंधी प्रोग्राम हलंदा हुआ अॻ में पीटीवी ते रोज़ानो 1 कलाक प्रोग्राम सिंधी हलंदा हुया हाणे दोस्त ॿुधाइनि था पिया त 3-4 मिनट खां पोइ तो को सिंधी प्रोग्राम हले पियो। थोरो ईअं लॻो ॼण न हुयो। हा अॻ में पीटीवी ते रोज़ानो 1 कलाक ड्रामा हलंदा हुया ऐं को न को प्रोग्राम सिंधी प्रोग्राम हलंदो हुयो। अब अचां पियो हा अॻे त छा हा जुमिलो सही ॿुधायो अॻ में पीटीवी ते रोज़ानो 1 कलाक सिंधी प्रोग्राम हलंदा हुआ ठीकु आहे। सिंधी ड्रामा हलंदा हुआ अॻ में रोज़ानो 1 कलाक पीटीवी ते सिंधी प्रोग्राम को न को हलंदो हुओ को न को ड्रामो बि हलंदो हुयो हाणे दोस्त ॿुधाइनि था पिया त 3-4 मिनट खां पोइ तो को सिंधी प्रोग्राम हले पियो बाक़ाइदा टाइम ॾिनो वञे ॿियनि सभिनी ॿोलियुनि खे बाक़ाइदा टाइम ॾिनो थो वञे हाणे सवाल इहा थो पुछेसि थो ॿियनि सभिनी ॿोलियुनि खे बाक़ाइदा टाइम ॾिनो थो वञे
दोस्त ॿुधाइनि था त हाणे चौथी 5 महीने मस थो को सिंधी ड्रामो हले। ओ हो सही 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 वरा तो ॿुधायो हा, सिंधी ड्रामा हलंदा ॿियनि सभिनी ॿोलियुनि खे बाक़ाइदा टाइम ॾिनो थो वञे। इतो खणंदा न हा हितो ॿियनि सभिनी ॿोलियुनि खे बाक़ाइदा टाइम ॾिनो थो वञे। ॿियनि सभिनी ॿोलियुनि खे बाक़ाइदे सां ॿियनि सभिनी ॿोलियुनि खे बाक़ाइदे सां टाइम ॾिनो थो वञे पियो। पाण दोस्त ॿुधाइनि था पिया त 3-4 महीननि खां पोइ तो को सिंधी प्रोग्राम हले पियो। पोइ ही हर महीने टीवी जी फीस जो बार मूंते छो? त पोइ हर महीने हिन टीवी जी फीस जो बार मुंहिंजे मथां छो? जॾहिं त माण्हू हर महीने बिल अदा थो करे त पोइ ही क्वार्टरली एडजस्टमेंट छाजी आहे? मुंडा को ॿुधाए थोरो। हा, जॾहिं त माण्हू हर महीने बिल अदा थो करे त पोइ ही क्वार्टरली एडजस्टमेंट छाजी आहे? क्वार्टरली इहो पोइ थो पियो जेको पियो आहे न इहो थोरो इन वाले में हा जॾहिं माण्हू हर महीने बिल अदा थो करे ठीकु आहे। जॾहिं हर माण्हू पंहिंजो बिल अदा थो करे पियो त पोइ क्वार्टरली फीस छाजी आहे? ही फाइनेंस कास्ट चार्जिंग इहा छाजी आहे? ही फाइनेंस कास्ट चार्जिंग इहा छाजी आहे? ही फाइनेंस सर फाइनेंस कास्ट चार्जिंग हा त पोइ ही फाइनेंस चार्जिस छाजी आहे? यूनिफॉर्म क्वार्टरल एडजस्टमेंट इहा छा आहे? ही यूनिफॉर्म क्वार्टर एडजस्ट छाजी आहे? इहा छा आहे? हाणे थोरो अलॻि थी वियो न ॼण इहा छाजी आहे? इहा छा आहे? छा आहे सर? इहो आहे त इहा छाजी आहे? यूनिफॉर्म क्वार्टरली एडजस्टमेंट इहा छा आहे? ही यूनिफॉर्म क्वार्टरली एडजस्टमेंट छाजी आहे? इहा छा आहे? हुन में इहा छा अच्छा। आहे? छाजी न आहे, इहा छा आहे? इहा छा आहे? हा, तो ॿुधाइजो। यूनिफॉर्म क्वालिटी एडजस्टमेंट इहा छा आहे? ही यूनिफॉर्म क्वार्टरली एडजस्टमेंट ही छा आहे? इन खां अलावा अज़ाफ़ी सरचार्ज फर्दर टैक्स इहे कहिड़ी बलाऊं आहिनि? उन खां अलावा इज़ाफ़ी चार्जिस हा, फर्दर सरचार्जर लिखल आहे, सरचार्जर सर्च चार्ज हूंदी। हा, वरा ॿुधाए जुमिलो। इन खां अलावा इज़ाफ़ी सरचार्ज इन खां अलावा इज़ाफ़ी सर्च चार्जिस गॾु चई मूंसां अलॻि चयो। इन खां अलावा सर्च चार्जिस पोइ इन खां अलावा इज़ाफ़ी सरचार्जर इज़ाफ़ी सर्च चार्जिस फर्दर टैक्स फर्दर कहिड़ी बलाऊं टैक्स आहिनि? कहिड़ी बलाऊं आहिनि? इन खां अलावा इज़ाफ़ी सर्च चार्जिस ऐं फर्दर टैक्स छा मक़सदु आहे? इहो सभु कुझु ये कहिड़ी बलाऊं हा, आहिनि? ये इन खां कहिड़ी अलावा बलाऊं इज़ाफ़ी सरचार्ज इन खां अलावा इज़ाफ़ी सर्च चार्जिस ऐं फर्दर फर्दर टैक्स टैक्स हा। ही कहिड़ी बलाऊं आहिनि? इन खां अलावा इज़ाफ़ी सर्च चार्जिस है न सर्च हा। चार्जिस ऐं फर्दर टैक्स छा आहे? फर्दर टैक्स फर्दर ये कहिड़ी टैक्स बलाऊं हा। आहिनि? ये कहिड़ी बलाऊं आहिनि? इन खां अलावा क्यों आहे? हा हा अरे ईअं त हलाए न छॾे के मेरा। इन खां अलावा इन खां अलावा इज़ाफ़ी सरचार्ज फर्दर टैक्स ये कहिड़ी बलाऊं आहिनि? इन खां अलावा इज़ाफ़ी फर्ज़ चार्जिस सर्च चार्ज हा सर्च चार्जिस हा फर्दर टैक्स इन खां अलावा इज़ाफ़ी चार्ज इज़ाफ़ी सरचार्ज सर्च चार्ज हा फर्दर टैक्स ये कहिड़ी बलाऊं आहिनि? इन खां अलावा इज़ाफ़ी टैक्स ये कहिड़ी बलाऊं आहिनि? भला ये ॾे। इन छा इन खां अलावा इज़ाफ़ी सरचार्ज फर्दर टैक्स ये कहिड़ी बलाऊं आहिनि? ये हिकिड़ो जुमिलो करे ॿुधाए। इज़ाफ़ी चार्जिस ये हा, कहिड़ी इज़ाफ़ी बलाऊं इज़ाफ़ी चार्जिस ऐं फर्ज़ टैक्स छा आहे? इहा कहिड़ी बलाऊं आहिनि? ये छा आहे? ये कहिड़ी बलाऊं हा आहिनि? हा इन खां अलावा इज़ाफ़ी चार्जिस ऐं फर्ज़ टैक्स ये कहिड़ी बलाऊं आहिनि? हा क्यों वरा इन खां अलावा इज़ाफ़ी चार्जिस ऐं फर्ज़ टैक्स ये कहिड़ी बलाऊं आहिनि? थोरो हेॾां होॾां ॾिसे थो इन जेको आहे बेज़ारी वारो थोरो जेको आहे Just ॾिसे read थो on. ही वध लिंक चार्जिंग हेॾां मुंडा ॾिसो सॉरी इन खां अलावा इज़ाफ़ी चार्जिस ऐं फर्ज़ टैक्स ये कहिड़ी बलाऊं आहिनि? हा हो बेज़ार थी वियो सफ़ा तूं हेॾां मुंडा ॾिसो हेॾे मूंखां ॾिस तूं मूंसां ॻाल्हाए। मूंखे ॾिसो हा। हेॾां मूंखे ॾिसो ही विद होल्डिंग चार्जिस ही विद होल्डिंग चार्जिस इहे वरी छा आहिनि? हेॾे मूंखे ॾिस तूं सही छा आहे इहो? या ही विद होल्ड चार्जिस ओहे इहे छा आहिनि? ओके ही विथ होल्डिंग चार्जिस ही सभु छाजा आहिनि? इन सभ खां अलावा जॾहिं मीटर असां पाण ख़रीद कयो आहे त पोइ इन जो किरायो छो? सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त मीटर असां पंहिंजो पाण ख़रीद कयो आहे त पोइ उनजी चार्जिस छो? पाण ख़रीद कयो उनजो किरायो छो? चार्जिस तव्हां हुई न किरायो कयो भले सवलो सिंधी में कयो। इन सभ खां अलावा जॾहिं त मीटर असां पाण ख़रीद कयो आहे त पोइ इन जो किरायो छो?
सब खां पहिरीं इहा ॻाल्हि त जॾहिं बीटर असां पंहिंजो पाण ख़रीद कयो आहे त पोइ उन जो किरायो छो? किरायो छो सही थियो हिन में मीटर सां पाण खे ओके थियो बस अञा कुझु पुछंदे जस्ट ॾे हा हाणे हिकिड़ो इहो ॿियो जुमिलो ॾे हा। फलाणी टैक्स टीवी टैक्स मथां हिकिड़ो थींदो पिया न त हो हिकिड़ो टी टैक्स डी टैक्स टीवी जी टैक्स फलाणी इहो पाण कंटिन्यू ॾेई वञे हिकिड़ो क्यों कीअं ॼाणो माना हा उहो हीअं ॾे त टीवी टैक्स ॿियो त तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हिन में एतिरियूं टैक्सियूं आहिनि फलाणी टीरी मटीरी ईअं ॾे ईअं फलाणी ठीकु आहे, टीरी मटीरी इहे छा जी टैक्स आहिनि ठीकु आहे क्यों मूंखे इहो त ॿुधायो त हिकु टैक्स ॿी टैक्स टी टैक्स फलाणी टैक्स हीअ सभु छा आहे छो? पहिरीं इन सभ जो जवाबु ॾियो पोइ ॿियूं ॻाल्हियूं था करियूं पहिरियों सभ खां पहिरियों इन ॻाल्हि जो जवाबु ॾियो बाक़ी ॿियूं ॻाल्हियूं पोइ था कयूं पिया पहिरीं इन सभ जो जवाबु ॾियो पहिरीं इन सभ जो जवाबु ॾियो ॿियूं ॻाल्हियूं पोइ था करियूं पहिरियों इन सभ जो जवाबु ॾियो बाक़ी ॿियूं ॻाल्हियूं पोइ था कयूं पिया उन ॾे काल आयो वरी काल ते ॻाल्हाए थो हलो फलाणी चीज मटी ॾे हो ॿार जीअं वञण ई करे थो उथण थो केॾां भाउ जवाबु ॾे मूंखे केॾांहुं भाउ हेॾे जवाबु ॾे मूंखे हा उन्हनि सुवालनि जा जवाब मुंहिंजो कमु न आहे हेॾा फीस वञी उन्हनि जी वञी मथे में सूर विझ जमाल मुंहिंजे दर ते इहो चवण तूं ई तव्हां ईंदा आहियो ॿुधो इहो बीठो आहे हिते वेठो आहे वेठो आहे न न वेहारियो हा बैठो हा मुंहिंजे दर ते इहो चवण तव्हां ईंदा आहियो त वारो कयो बिल पीआरियो 2 महीना बिल न पीआरण जे करे बिजली बि तव्हां कटी आहे न तूं कटी आहे तो हा हा मुंहिंजे दर ते तूं चवण ईंदो आहे न त बिजली जो बिल पियार 2 महीना बिल न पियारण जे करे तव्हां अदा मुंहिंजे दर ते बि तूं ई चवण ईंदो आहे न त बिल पियार 2 महीना बिल न पियारण जे करे मुंहिंजी लाइन बि तूं कटाईंदो आहे न इन करे जवाब बि तोखे ई ॾियणो आहे इन जे करे जवाब बि तोखे ई ॾियणो आहे सही आहे अच्छा इन करे जवाब बि तोखे ॾियणो आहे न मुंडो को जां पियो क्यों भले सही मुंहिंजे दर ते बि तूं ईंदो आहे न त बिजली जो बिल पियार बिल न पियारण जी सूरत में मुंहिंजी लाइन तूं कटाईंदो आहे न त इन जो जवाब बि तोखे ई ॾियणो आहे मां छो जवाब ॾियां मूं न आहे कयो छा टैक्सियूं मथां लॻल आहिनि फलाणे तीर जमाल पर असां वटि इन्हनि मथों वारनि जो नुमाइंदो तूं थींदो आहीं न पर असां वटि मथां वारो जो नुमाइंदो तूं थी ईंदो आहीं न ईंदो आहियां पर इहो मुंहिंजो कमु न आहे जमाल बाक़ी तुंहिंजो कमु कहिड़ो आहे बाक़ी बाक़ी तुंहिंजो कमु कहिड़ो आहे ना मीटर वारनि खे कुंडी हणी ॾियणु इहो विवराए ॾे ईअं सही पुछे बाक़ी तुंहिंजो कमु कहिड़ो आहे नॉन मीटर वारनि खे तूं कुंडी हणी ॾींदो आहीं इहो कमु आहे तुंहिंजो या पाड़नि जा ट्रांसफार्मर लोगन ऐं गुंडनि खे खपाए ॾियणु इहो हा हा ठीकु या पार या ट्रांसफार्मर लोगन ऐं गुंडनि खे ॾींदो आहीं तूं त उहे हलाए वञी हा उहे महीनो 1000 वठी माण्हुनि खे कुंडी कनेक्शन हणी ॾियनि एतिरो लेस उहे ठीकु आहे बस मां हाणे समझी चवां वियो समझी वियो त पोइ तुंहिंजा गुंडा माण्हुनि को 1000 रुपया वठी करे उन्हनि खे कुंडी ॾींदा आहिनि या 5000 या 5000 ते तूं एसी लाईंदो आहीं वरी हा ऐं उहे तुंहिंजा गुंडा 1000 ऐं उहे तुंहिंजा गुंडा 1000 रुपया वठी करे माण्हुनि खे कुंडी ॾींदा आहिनि या 5000 वठी उन्हनि खे एसी ऑन करे ॾींदा आहिनि या मीटर वारनि खे तंग करणु या 11000 जूं तारूं तोड़े हथ सां बिजली बंदि करणु इहो जुमिलो बराबरि हा या मीटर वारनि खे तंग तंग करणु करणु या 11000 जूं तारूं तोड़े हथ सां बिजली बंदि करणु हा। कहिड़ो आहे तुंहिंजो मां कम जी ॻाल्हि ठीकु आहे। कहिड़ो आहे तुंहिंजो वरी अचे थो सम्झ में क्यों मीटर वारनि खे तंग करणु वागे न मीटर वारनि खे तंग करणु 11000 में ज़ंजीर फिटी करे उन लाइन खे बंदि करणु इहो कमु आहे तुंहिंजो हा जेको कुझु चयो मुंहिंजो कमु इहो ई आहे पोइ छा कंदे तूं फलाण मटीरो बि ॻाल्हाए थो इहो जहिड़ा वञी जीअं वञी कर वञ जंहिंखे वञी चयो जमाल शुकुर करे जो अवाम सुतल आहे छिड़ विछड़ आहे ॿधीअ जी ताक़त खां बेख़बर आहे शुकुर कर जो अवाम सुतल आहे ऐं ॿधी जी ताक़त खां बेख़बर आहे पंहिंजे हक़नि जे लाइ उथी आवाज़ उथारण खां अणवाक़ुफ़ आहे पंहिंजे हक़नि खां हा हा पंहिंजे हक़नि लाइ उथी आवाज़ उथारण खां अणवाक़ुफ़ आहे पंहिंजे हक़नि जे लाइ पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारण खां बेख़बर आहे अणवाक़ुफ़ आहे अनवाक़ुफ़ आहे हा पंहिंजे हक़नि खां आवाज़ उथारण जे लाइ बेख़बर आहे बेख़बर आहे उथारण खां अणवाक़ुफ़ आहे ऐं हा अणवाक़ुफ़ आहे न त तोखे मां बेख़बर चयो थो मां हा मां तॾहिं ॼाण पंहिंजे हा। हक़नि लाइ उथी आवाज़ उथारण खां अणवाक़ुफ़ आहे पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथी आहे पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथी पद में आहे न पंहिंजे हक़नि लाइ उथी आवाज़ ठीकु आहे, उथारण खां अणवाक़ुफ़ आहे पंहिंजे हक़नि जे लाइ उथी आवाज़ उथारण खां बेवाक़ुफ़ आहे बेवाक़ुफ़ वाक़ुफ़ ॿियो थी वियो न अनवाक़ुफ़ बेवाक़ुफ़ हल हा न त पंहिंजे तोखे- हक़नि ते पंहिंजे हक़
जुमिलो थो ॿुधाए पंहिंजे हक़नि लाइ उथी आवाज़ उथारण खां अणवाक़ुफ़ आहे। पंहिंजे हक़नि जे लाइ उथी आवाज़ उथारण खां अणवाक़ुफ़ आहे। आवाज़ उथण खां अणवाक़ुफ़ आहे। पंहिंजे हक़नि जे लाइ पंहिंजे हक़नि जे लाइ उथी आवाज़ उथण जे लाइ अणवाक़ुफ़ आहे। न त तोखे तुंहिंजे चयल जुमलनि जो जवाबु वाह जो ॾिजे हा। न त तुंहिंजे इन चयलनि जुमलनि जो आवाज़ ओ न त तुंहिंजे इन चयलनि तुंहिंजे इन चयलनि जुमलनि जो जुमलनि जो जवाबु जवाब। वाह जो ॾिजे हा। न त तुंहिंजे इन चयलनि जुमलनि जो जवाबु तोखे वाह जो ॾिजे हा। न त तोखे तुंहिंजे चयल जुमलनि जो जवाबु वाह जो ॾिजे। ॿिनि लहजनि में ॾे, हिकिड़ो भले ईअं जीअं तेज़ ॾिएसि थो, ॿियो वरी हिकिड़ो तवाई हुजे पर माना लड़ थधो थधो वरी। हा पर न मुमिड़ त हुजे। न त तुंहिंजे इन चयलनि जुमलनि जो आवाज़ तोखे जवाबु हो। न त तुंहिंजे इन्हनि चयलनि जुमलनि जो जवाबु वाह जो ॾिजे हा। हिकिड़ो इहो थी वियो, हिकिड़ो अॻ में ॾिनव सही आहे, उहो ॻाल्हाए थो टोक करे ॿधी फलाणे टीर मटीर तव्हां कई ॿधी छा कंदव हड़तालूं 100 200 300 फलाणे टीर मटीर। हाणे हिते ई हो माना जेको आहे इहो आउट थी वियो न। हा जावे तो हले बि थो न। हा तव्हां आउट थी वियो। हा इहो करे आउट थी वियो। फोन ते ॻाल्हाए फोन ते ॻाल्हाए थो न। ओके अब डॉक्टर साहब वो इतने सूट न पड़े चेक कयां पहिरियां पहिरियों चेक करे पोइ तूं ॿुधाए पोइ हवाले ॾे। बाबा थोड़ो खंघ खंघ थोड़ो वेठो मां तोखे ॿ टे दवाऊं लिखी थो ॾियां। जी साईं तूं जो ॿाहिरि स्टोर आहे न रोड वारो जी उतां वञी इहे दवाऊं वठी वञी। डॉक्टर साहब हिते भी ॾाढी तकलीफ़ थी थिए ॾाढी ऐं ॿियो मानी भी कोन थी वणे अच्छा ॿुधी ऐं ॾाढो सूर थो पए तेल में। ठीकु आहे। बात तो नहीं मोबाइल पे चाहिए था ना खंघ बाबा थोड़ो बाबा हाणे ॻाल्हि इहा आहे त तुंहिंजी सॼी छाती वधी पई आहे। जी साईं सो हाणे थोरो तोखे प्रेस करिणो पवंदो ऐं इहे तर बर जेके थींदियूं आहिनि इहे थोरो न खा ठीकु आहे न। जी बाक़ी कुझु मां तोखे दवाऊं लिखी थो ॾियां इहे ॿाहिरि रोड वारे स्टोर तां वञी वठी वञी जी हला कंदो त फ़र्क़ु अची वेंदी ठीकु आहे न बाबा। साईं पंहिंजे स्टोर तां काढियो दवा त तव्हांजी महिरबानी थींदी। न हितों वारी चयो हल सोले में वठूं था। ओके यार सही आहे ओके गुड बॉम्बे गुड ज़बरदस्त जी वाह जो खेले रहे हेलो हेलो जी जी बाबा इहे दवा थी ठीक इहे है ॿाहिरि स्टोर तां वञी वठी वञी ठीकु आहे जी। न हला कंदो त फ़र्क़ु अची वेंदी ठीकु आहे न बाबा। ठीक है साईं डॉक्टर साहब महिरबानी वॾी। का ॻाल्हि न अरे हे ना बाबा थोरो खंघ सॼी छाती तव्हांजी वधी पई आहे सो कुझु दवाऊं तव्हांखे लिखी थो ॾियां भले ख़्यालु रखजांइ त तर बर खां थोरो परहेज़ कजांइ ठीकु आहे। हीअ दवाऊं लिखी थो ॾियां तूं वञ हीअ ॿाहिरि अथई स्टोर उतां वञी इहे दवाऊं वठि, ठीकु आहे। साईं इहो मां ग़रीब आहियां हम्म। जेकॾहिं न सरकारी अस्पताल का दवा ॾींदो त तव्हांजी महिरबानी थींदी। सरकारी तूं वञी वठि ॿाहिरि स्टोर तां अलाह कंदो फ़र्क़ु अची वेंदी ठीकु आहे न बाबा। सही आहे साईं। ठीकु एकड़ो क्यों ठीकु आहे बाबा अलाह ठीक रहम आहे कंदो साईं महिरबानी। तूं दवाऊं वञी वठि ठीकु आहे। ठीक आहे साईं। डॉक्टर साहब जुमलो ॿुधी रहा मूंखे त मगन अची थो। हा जुमिलो ॿुधायोसि न। बड़ा बड़ा ठीकु आहे बाबा। ठीक आहे साईं महिरबानी। डॉक्टर साहब ॿार मरीज़ खे नाक टंगे विधो आहे हू ॿार अस्पताल जे तड़पी रहियो आहे ऐं तव्हां मां कीअं उठायो। माना ॿुध इहो मरीज़ तुंहिंजो छा थिए कुझु बि न त बाबा वञी पंहिंजो कमु कर न मथो छो थो हणे। सही थी ओके ज़बरदस्त हाने फोन ते खणणो आहे न। मिंट इहो ई अथई बसि। वीडियो आहे बे काल को अॻ में मां हिकिड़ो जुमिलो ॿुधायां न अॻ में त मरीज़ खे दवा न मिलंदी हुई ऐं हाणे ग़रीब लाइ बेड बि कोन्हे। इंजेक्शन भी कोने ना। क्यों छा आहे ख़बर त पए न पुटु तूं जी अॻे त कुते जी इंजेक्शन कोन मिलंदी
हाणे नांग जी इंजेक्शन कोथी मिले पई हाणे तूं इज़त सां अस्पताल मां निकिरे थो या कयां को बंदोबस्त हल डरदा गवर्नमेंट हेलो मिनिस्टर साहब ॻाल्हाईंदो जी 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 सर सर हा साईं जी साईं जी 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 साईं जी जी हा हा साईं बेड बेड रेडी आहे साईं हा हा साईं बेड बेड रेडी आहे साईं बेड रेडी लॻो पियो आहे हा इंजेक्शन नांगारी इंजेक्शन पई आहे साईं ख़ासि तव्हां लाइ रखी आहे साईं या नांग वारी इंजेक्शन साईं या त ख़ासि तव्हां लाइ रखी आहे मां इंतज़ार में आहियां साईं साईं मुंहिंजियूं अखियूं इंतज़ार में तव्हां अचो साईं मोकिलियो साईं मां इंतज़ार में बीठो आहियां साईं मां पाण गेट ते थो बीहां वञी सर बेफ़िक्र थियो को मसइलो न आहे साईं शाम ताईं मरीज़ तव्हांजो ठीकु थी वेंदो अरे, इंशाअल्लाह साईं तव्हां बेफ़िक्र थी रहो साईं तव्हांजो मरीज़ जेको आहे न शाम ताणी हीअं ठीकु थो करां ठीकु न थियो त ज़ोरी ठीकु कराईंदोमांसि साईं इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे तव्हां मुंहिंजा अबा मुंहिंजा पीउ बाबा मुंहिंजा हा 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 साईं हा 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 साईं हा 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 बंदि कंदो हा 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 तूं अञा त बीठो आहे न आरिफा बेड नंबर 12 ते नई चादर चढ़ाए हा, ठीकु आहे। मिनिस्टर साहब जो हा, सादो थो अचे हा, उनखे नांग डंगे विधो आहे उनखे इंजेक्शन करणी हा आहे हा हा ठीकु आहे साईं हा आरिफ़ा ओ आरिफ़ा इहो बेड ते नई चादर विछाए मिनिस्टर साहब जो माण्हू थो अचे हुनजो ट्रीटमेंट करिणो आहे जल्दी कर तूं छा थो ॾिसे हलो तुंहिंजो कहिड़ो कमु आहे बीठो आहे तूं न तव्हांजो आहे बस हाणे इहो वेही रहे तूं वेही बि रहे न हा न न जाओ न न न मां पाण गिरबान न ओके धिको रही ओके जमाल ओ जमाल छोरो अरे जमाल हे आ किरदार सॉरी माफ करियो ओ छा नालो हुनजो? आरिफ़ा 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 ठीकु आहे आरिफ़ा ओ आरिफ़ा छोरो हलाए कर इहो बेल ॾियासि इहो बेड ते नई चादर विछाए मिनिस्टर साहब जो सालो थो अचे उनखे नांग डंगियो आहे उनखे ठीकु करिणो आहे जल्दी कर देरि न कर छोराई न त वरी मिनिस्टर साहब कावड़जी वञे खामखा जाई जल्दी कर इहा इंजेक्शन उनखे वेणी आहे ठीकु आहे न जल्दी कर हा न डॉक्टर न हिन बेड ते मिनिस्टर जो माण्हू न हुन हू ग़रीब लाचार जो पुटु थींदो ऐं इहा इंजेक्शन बि उनखे लॻंदी कंहिं बि मिनिस्टर खे इहा नांग जी इंजेक्शन न लॻंदी न लॻंदी इहा कुझु मरीज़ जो ख़्यालु कर पढ़ियो लिखियो आहीं कोई ॼेट जाइल कोन्ही जो इस्पताल अची मथे ते खई अथई छा थो चवांसि कुझु मरीज़ जो ख़्यालु कर पढ़ियो लिखियो हा, आहीं ठीकु आहे, कोई ॼेट जाइल कोन्ही जो इस्पताल मथे ते खई अथई कुझु वञी मरीज़ जो ख़्यालु कर वञ जाहिल ओए न वञ न हे मिनिस्टर मरीज़ जे नाले आंस तूं अब ये हा, कोई मिनट मार मरीज़ जो ख़्यालु कर पढ़ियो लिखियो आहीं कुझु मरीज़ जो ख़्यालु कर पढ़ियो लिखियो आहीं सॼी इस्पताल मथे ते अचे खई अथई को माण्हू थी हल जमाल हिकु मिनिस्टर जे माण्हू लाइ तो वटि बेड आहे ऐं ग़रीब लाइ न इंजेक्शन बि ॾिजांइ जेको जा ख़ाली भले ते इंजेक्शन ॾे ठीकु आहे मां चवां हा। हिकु ग़रीब माण्हू जे लाइ बेड ऐं इंजेक्शन न हिकु मिनिस्टर जे लाइ तो वटि बेड बि आहे त इंजेक्शन बि आहे ऐं ग़रीब जे लाइ न आहे हा तूं कहिड़े क़िस्म अञा तूं तो चवीं त मां ख़्यालु कयां अञा हिकु तो मिनिस्टर जे माण्हू जे लाइ तो वटि बेड बि आहे त तो वटि इंजेक्शन बि आहे ऐं हू ग़रीब जेको ॿाहिरि तड़पी रहियो आहे तोखे उनजे लाइ इंजेक्शन बि न आहे न वटि बेड आहे अञा तो चई त मां ख़्यालु कयां ॾिसां त तूं इहा इंजेक्शन ऐं बेड कीअं थो हुन मिनिस्टर जे माण्हू खे ॾे तूं मां वञा थो हाणे जो हाणे मिनिस्टर खे बि चवां थो न त तव्हांजे ख़िलाफ़ अहिड़ी त प्रोकर डंडा हलाईंदुसि जो रोडनि ऐं रस्तनि ते तव्हांजे लाइ माना इहो जुमिलो माना चई वञ ठीकु आहे मां ॾिसां थो तोखे बि ऐं तुंहिंजे हिन मिनिस्टर खे बि ये तो कुले की छिक न मुझे कर न, बाबा, थोड़ी बेल थोड़ी कभी थोड़ी आप इधर देखो, ये थोड़ो कबो आई है यार जावेद ऑफिस में न कबो हा, आहे हिकु पढ़ियल मिनट। लिखियल माण्हू ओके, ठीकु माण्हू आहे। सम्झ ओके, ॻाल्हि ओके। कॾहिं बि इहा बेइज़ती न कंदो ओके भञ ड्रा बि न कंदो कॾहिं बि नौकरी वारो किया हा हाँ, क्यों ओके। तो जुमिलो ॿुधायो मां ॾिसां थो हा। जेको आहे तुंहिंजे हिन मिनिस्टर खे बि जेकॾहिं उहो बि लाइन ते न आयो त पोइ रोडनि ऐं रस्तनि ते मां माण्हुनि खे वठी निकिरी ईंदुसि ॾिसां थो पियो मां तोखे बि ॾिसां थो पियो तुंहिंजे मिनिस्टर खे बि ॾिसां थो पियो अगरि जेकर तुंहिंजो मिनिस्टर लाइन ते बि न आयो न त पोइ हीउ रोडनि रस्तनि ते सरियाम माण्हू ॾिसंदे सरियाम
मिनिस्टर खे मुट निकिरी पो भेण जा तुडे अरे हाणे सही पियो ॿुधाए। सिधो सिधो बंद लगी पिया ओके ओके कयो जुमलो का वराजास हा वराडे छा मां ॾिसां थो तुंहिंजे हा। मिनिस्टर खे बि तोखे बि हा। जेकॾहिं तुंहिंजो मिनिस्टर बि लैंड ते न आयो त पोइ रोडनि ऐं रस्तनि ते माना माण्हू वठी करे तव्हांजे खिलाफ़ हड़ताल कंदुसि ठीक आहे कयो मां ॾिसां थो पियो तोखे ऐं तुंहिंजे मिनिस्टर खे जेकॾहिं तुंहिंजो मिनिस्टर बि लैन ते न आयो त मां रोडनि रस्तनि ते माण्हू गॾु करे तव्हांजे खिलाफ़ हड़ताल कंदुसि हाणे मिनिस्टर वेही वेही परेशान थी वियो वाकई यार कुझु करे न विझे ओके हा न कटण तो मां छा आहे ॿुधाए न बाबा कट त न आहियूं न कट त न आहियूं जुमलो छा आहे मां ॾिसां थो तोखे ऐं तुंहिंजे हिन मिनिस्टर खे हा। जेकॾहिं तुंहिंजे मिनिस्टर तोखे जेकॾहिं लाइन ते मिनिस्टर न आयो त पोइ तव्हांजे खिलाफ़ रोडनि ते मां हड़ताल कंदुसि माण्हू गॾु करे मां ॾिसां थो पियो तोखे ऐं तुंहिंजे मिनिस्टर खे जेकॾहिं तुंहिंजो मिनिस्टर मुंहिंजे लैन ते न आयो न मां ॾिसां थो पियो तोखे ऐं तुंहिंजे मिनिस्टर खे जेकॾहिं तुंहिंजो मिनिस्टर लैन ते न आयो न त सरियाम रोडनि ते मां हड़ताल कंदो मां माण्हू गॾु करे समझी छॾजांइ साहब खे फोन करणी पवंदी मिनिस्टर साहब खे बाबा हींअर त वाकई छोरो कुझु करे न विझे हेलो हा सर हेलो हाँ सर हिकु मसइलो थी पियो आहे सर हिकिड़ो मसइलो थी पियो आहे बाबा हू जेको इंजेक्शन नांग वारी सुई वारी उहो हुन हिकु ग़रीब खे मूं न पियो ॾियां ऐं तव्हांजे साले जे लाइ रखी आहे त हिकु माण्हू जेको आहे त मुंहिंजे मथां ॾमिरिजी पियो आहे बाबा इहा जेका नांग वारी इंजेक्शन आहे न इहा जेका तव्हांजी साले लाइ रखी हुई उहा हिकिड़े हमराह खे न पियो ॾियां उहो त सफ़ा ई ॾमिरी पियो आहे मुंहिंजे मथां बाहि थी वियो आहे सफ़ा धमकियूं थो ॾिए त मां रोडनि ते निकिरंदुमि ॾिसंदुमि मिनिस्टर खे साईं हाणे कुझु बिलो कयो हींअर त हा हा जी जी भाउ चवे पियो त मां अचां थो तव्हांजे अचण वारो हूंदो साहब इहो दरवाज़ा बंदि करे छॾ चवे पियो त मां अचां थो तव्हां ॾे मतां इहो अचेव साईं हिनजी का बि ॻाल्हि न ॿुधिजो इहो कूड़ो अथव सफ़ा ॾमिरियो पियो आहे तव्हां ते थोरो ख़्यालु कजो पंहिंजो बाबा इहो थोरा पंहिंजा माण्हू गॾु करे बीहारे छॾ बाबा सफ़ा ॾमिरियो पियो आहे ईअं न त वरी सम्झी सघो था आवाम आहे बाबा कुझु बि करे सघे थी मिड़ई बसि ख़्यालु हाणे हुजे उहो तोखे दिलजाए थो ॻाल्हाईंदे या ईअं कुर्ब कयो सर हा ओ वही वाको कुरबुड़ो कयो ऐं तव्हांजी शफ़क़त जो हथु हूंदो त केरु असांखे चोरे सघंदो बाबा हे पेरनि ते अथव बाबा बाबा हा 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 अबो अबो मुंहिंजो पीउ ॿुधे थो थोरो इहो बि थोरो टाइम ॾे हा हा बाबा हा हा न न तव्हां मुंहिंजा पीउ आहियो अबा आहियो मुंहिंजा हा सर पर जल्दी कजो ईअं न थिए जो हू उन बेवकूफ़ जे चवण में अची माण्हू इस्पताल में घिरी भञ ड्राह कनि ओ अबा थोरो जल्दी कजो ईअं त हुन बेवकूफ़ जे चवण में अची इहा आवाम गॾु थी करे इस्पताल में न पुॼी वञे थी भॼ डोड़ न थिए ऐं ख़बर अथव शीशा वॾा महांगा आहिनि महिरबानी बाबा नुक़सानु पहुचाइण उनखां अॻु जो उनखां जेको कुझु कयो उनखां अॻु में कयो बाबा जेको बि करिणो अथव उनखां अॻु में कयो हा हा बाबा मुंहिंजी बि सम्झ बाबा हा बाबा इहो मिड़ी पारत हुजे बाबा 3-4 शादियूं कयूं न अलॻि अलॻि राहियूं न थोरो वरी हिसाब किताब बि आहे हा जी बाबा मुंहिंजो पीउ मुंहिंजो अबू हा अबा बाबा हा ठीकु आहे हा अमजद गुलशुमरो थी वियो आहे लाख लाना तव्हां मुंहिंजो मोहन स्टेडा चाहे नालो तो अरे अमजद थी वियो बंदि थी वञे बाबू बाबा इहो ख़बर बि अथव त 2 शादियूं थियल आहिनि बछड़ी वाल माण्हू आहियां ईअं त मामिलो ख़राबु थी वञे न न बाबा न बसि थोरो पंहिंजो बि ख़्यालु रखिजो मुंहिंजो बि ख़्यालु रखिजो जी जी बाबा जी बाबा जी वॾो मामिलो ख़राबु आहे छा कयां चेतन बाबा वटि ॿाहिरि दवा वठी वञी एॾे होॾे न ॾिसंदो तो करी वक़्ते पोइ ते कंदो आहे अची वेंदी आहे क्यों? डॉक्टर साहब मां ग़रीब आहियां जेकॾहिं हिन सरकारी अस्पताल मां दवा ॾियो आहे त तव्हांजी वॾी महिरबानी थी आहे सघंदा आहे ग़रीब आहियां सर बाबा अला भलो कंदो वञ तूं ॿाहिरि वञ नथी मिले यूं आहे हो उथी भॻवान थी हलियो आहे थी बस कट
बाबा हे वठि ॿाहिरियां वञी दवाऊं वठि बाबा अस्पताल में दवाऊं आहिनि किथे सभु ख़तमु थी वयूं हा मथे असां चयो आहे त दवाऊं जीअं ईंदियूं तव्हांखे ॾींदासीं बाबा अरे वो डॉक्टर जाए दवाई न चो वणंदो मां बूम खणी छा चवां दवाई किथे हा, बाबा वो इहो सही आहे बूम क्यों बाबा हे वठि ॿाहिरि स्टोर तां वञी मेडिसिन वठी वञी बाबा अस्पताल में मेडिसिन आहे किथे सॼियूं ख़तमु थी वयूं आहिनि जीअं आयूं तीअं तव्हांखे ॾींदासीं फ़िलहालु तूं ॿाहिरियां वठि ठीकु आहे न बाबा हाणे जावेद लुक ॾे बीठो अथई हुनजे डॉक्टर मरीज़ छा थिए तुंहिंजो मरीज़ छा थिए तुंहिंजो लुक वठे त सही आहे न हे आहे हा इहो ई आहे मरीज़ छा थिए तुंहिंजो सर मुंहिंजो त कुझु मरीज़ चए थो हाणे हिन ॾिठई न ॾिसी तो कुर्सी टेक ॾियो त चए थो मरीज़ छा थी तुंहिंजो मां डॉक्टर आहे सर उहो त मां हुते ईअं ई चयो न न न चयो थी बाबा हुते शाड़ में ईअं चयो हा आहे पोइ हलियो वञे हा। पोइ तेरो मरीज़ छा थिए हा तुंहिंजो हा हिकिड़ो मिनट अचे इहो मरीज़ छा थिए तुंहिंजो मुंहिंजो त कुझु बि न थिए पोइ तूं एॾो छो परेशान थियो आहे पोइ वञी पंहिंजो कमकार कर तुंहिंजो छा त पोइ वञी बाबा को कमकार कर न तुंहिंजो छा वो ॻाल्हाए थो हिकु मरीज़ अस्पताल जे दरवाज़े ते तड़पी रहियो आहे तव्हां था चओ त तुंहिंजो छा ही सरकारी अस्पताल आहे हिन अस्पताल में ब्रांड डॉक्टर तव्हां छा साफ़ ई आहियो छा तव्हां साफ़ ई आहियो छा हा भला ॿुधो तव्हां भला छा साफ़ ई आहियो छा न डॉक्टर को हेम्यू राइट तंज़ीम जा कारकुन हेमियूं को हेम्यू होमियो राइट हेम्यू राइट जा ॿुधायां सभ खां पहिरीं जेको जुमिलो आहे न तव्हां भला साफ़ आहे थोरो ओर ते निकिरी करे चएसि अच्छा हा सही थो चई हा भला तव्हां साफ़ ई आहियो छा न भला ह्यूमन राइट के तंज़ीम जा कारकुन भला कंहिं ह्यूमन राइट जे तंज़ीम जा कारकुन आहियो छा छा तव्हां खां सवाल पुछण या कुझु चवण जो हक़ सिर्फ़ु साफ़ इन ह्यूमन तंज़ीम जे कारकुन खे आहे को आम शहरी खे न आहे डॉक्टर मतिलबु त तूं न साफ़ ई आहीं न कंहिं ह्यूमन राइट तंज़ीम जो कारकुन मतिलबु त तूं को न साफ़ ई आहीं न ई को ह्यूमन राइट जो जुमलो क्लियर करे ॿुधायो ह्यूमन राइट छा आहे यार हिन खे थोरो चेंज नथो अचे न ह्यूमन ॿुधायो राइट त सही चई सही ज़ुल्म कयूं मूंसां एडजस्टमेंट में साफ़ आहे न के ह्यूमन हुमूमन हा ह्यूमन हा ह्यूमन राइट तंज़ीम ह्यूमन तंज़ीम ह्यूमन राइट ह्यूमन तंज़ीम जो राइट कारकुन ह्यूमन राइट चइबो आहे ह्यूमन राइट ह्यूमन राइट हा तंज़ीम जो हा मतिलबु त तूं न साफ़ ई आहीं न ई ह्यूमन राइट जो को कारकुन आहीं सही चई हा ऐं तव्हां मूंखे इन सवाल जो जवाबु ॾियो त हिकु मरीज़ ॿाहिरि तड़पी रहियो आहे जॾहिं फलाणे तीर मटी डॉक्टर तव्हां सभु ॻाल्हायो हुनजो जुमिलो चयो वणंदे छा हुनमें न जुमिलो ओके असां पोइ ॻाल्हायोसीं भले तूं ॿुधायो तंज़ीम न थियो तंज़ीम न थियो बराए ॾे को मतिलबु त न तूं साफ़ ई आहीं न ई को ह्यूमन राइट तंज़ीम जो नुमाइंदो मतिलबु त न तूं साफ़ ई आहीं न ई को कारकुन आहीं ऐं खिड़की आहे आयो मतिलबु त न तूं को साफ़ ई आहीं न ई को कारकुन आहीं हा ऐं तव्हां मूंखे इन सवाल जो जवाबु ॾियो ऐं मरीज़ खे ॿाहिरि वञो डॉक्टर इन करे त अस्पताल में बेड ख़ाली कोन्हे इंजेक्शन त सफ़ा असुल आहे ई कोन नांग जे ॾंग वारी इंजेक्शन त सफ़ा असुल आहे ई कोन बाबा इन जे पोइ त वञा थोरो मां ठीकु हा आहे हा न ई को बेड ख़ाली आहे न ई नांग जे खाधल जी का इंजेक्शन आहे इन करे तो खणुसि इन करे त अस्पताल में न का बेड ख़ाली हा आहे ठीकु आहे न वरी नांग जी इन जे करे न को बेड ख़ाली आहे न ई को नांग जे खाधल जी का इंजेक्शन आहे तूं ई ॿुधाए किथे हुनखे सुम्हारियां टेबल ते या पंहिंजी झोलीअ में मां त चवां हा तूं ई ॿुधाए किथे सुम्हारियां हुनखे हिन टेबल ते या पंहिंजी झोलीअ में हिकु मरीज़ लाइ अस्पताल में जॻह कोन्हे अजीब ॻाल्हि आहे डॉक्टर मजबूरी आहे असांखे दाख़िल नथा करे सघूं मजबूरी आहे असां हुनखे दाख़िल नथा करे सघूं बाबा मजबूरी आहे असां हुनखे दाख़िल नथा करे सघूं अलाए किथां खां हिकु पोड़ो पी पंहिंजे पुट खे खणी आयो फलाण तीर मटी रे उहो ॻाल्हाए थो हे मथे में सूर तुंहिंजे में पए थो माना थोरी आहे मूवमेंट अहिड़े हिसाब सां डॉक्टर
तूं भला हुन जो वकील आहीं छा? जे वकील आहीं त इहा वकालत वञी अदालत में कर। हाणे उथी अचेंसि थोरो बेज़ारी में थोरो। तूं छा हुन जो वकील आहीं छा? हा। जे हुन जो वकील आहीं त इहा वकालत वञी अदालत में कर। हा तूं भला हुनजो वकील आहीं छा? जेकॾहिं इहा वकालत करणी थी न त पोइ वञी अदालत में कर। ही इस्पताल आहे मिस्टर, हितां जो इंतज़ाम असांखे हलाइणो आहे। बाबा हीअ इस्पताल आहे मिस्टर, हितां जो पूरो इंतज़ाम असांखे हलाइणो पवंदो आहे। बाबा न चएसि। हा ओके ओके मिस्टर हीअ अस्पताल आहे, हितां जो पूरो निज़ाम असांखे हलाइणो पवंदो आहे। हिते रोज़ सवे मरीज़ था अचनि, कंहिंखे किथे रखणो आहे, कंहिं सां कीअं हलणो आहे इहा ख़बर आहे मूंखे। हिते त रोज़ सवे मरीज़ था अचनि, कंहिंखे किथे रखणो आहे, कंहिंखे किथे रखणो आहे, इहो त मूंखे ई ख़बर आहे न। सम्झी या न? इहो त मूंखे ई ख़बर आहे न, सम्झई या न? न तव्हांखे ख़बर न आहे, छो त तव्हां मुंहिंजे पंहिंजे फ़र्ज़ खां नाको वजो फलान पीर मथे हे डॉक्टर। हाणे तूं इज़त सां इस्पताल मां ॿाहिरि निकिरंदे या कयाई को बंदोबस्तु हिते काल ई ॾेई ॿुधो, हाणे तूं इज़त सां हॉस्पिटल मां निकिरे थो ॿाहिरि या कयां को बंदोबस्तु? एतिरे में डॉक्टर ॾे काल अचे थी। हा ओके क्यों? हेलो हुन कन में हा फलान पीर डॉक्टर तूं इज़त सां मिले या घुरायां कंहिंखे काल अची वई, काल अटेंड कंदो। हेलो केरु? मिनिस्टर साहब ॻाल्हाईंदो। हेलो केरु? मिनिस्टर साहब ॻाल्हाईंदो। ओके हाणे क्यों? ॿी रिंग खोलियांसि, बंदि कर हिकिड़ो मिंट। हिन तुंहिंजो आवाज़ खणो थो वञे गाने वारो ओॾे ॿार वई काल ॿाहिरि में दर खड़को थींदो न। तूं ॿार बि न ड्रेस चेंज कया न ॿार न हे तूं घरों निकितो आहे न सीनियो हलनि। सॼे ॾींहं में इहो सॼो वाक़ियो हा, थियो आहे तोसां। क्यों? हिरन थी अचे। हेलो जी सर। ओके कट कर पाओ। ओके हले हाणे। हाँ न कट कर हिते भले भले हां ठीक है। साहब तो मिनिस्टर हाँ साहब उथियो ॻाल्हाईंदो। उथियो उथियो। मिनिस्टर साहब हा ॻाल्हायो। हाँ हाँ ॻाल्हायो। जी साईं हुकुम सर। हा साईं। सरल मोहम्मद अली हाणे हिकिड़ो मादर सां हाणे तूं भाउ जावे खे ॾिसो ई न कीअं ॾिसां हेॾो वॾी ॻाल्हि आहे हुनजी कीअं ॾिसंदो माल सुञे जूं ॻाल्हियूं थियूं हलनि हर शइ ते ॾिसणो पवंदो न मां हुनखे। ॻाल्हि सुन थोरी ॻाल्हि सुन हे तो विसरी वियो हाणे मिनिस्टर साहब ॻाल्हाईंदो। हा ॻाल्हायो। हाँ जी ॻाल्हायो। जी साईं जी हुकुम सर। जी साईं हो हुकुम बाबा हुकुम। हा ॻाल्हाए थो चए थो यार वो साले मोहर खे नांग डंगुनि यार जेका त बेड ऐं इंजेक्शन खपे। हा साईं हा बेड रेडी आहे। हाँ साईं हा बेड रेडी आहे साईं रेडी आहे बेड। ऐं नांगा इंजेक्शन बि बिल्कुलु रखी आहे तव्हांजे लाइ रखी आहे। हाँ साईं बेड रेडी आहे साईं रेडी आहे नांग वारी इंजेक्शन बि रखी आहे तव्हांजे लाइ साईं। हा मां इंतज़ार में आहियां साईं, तव्हां मोकिलियो जल्दी मोकिलियो। साईं मां मुंहिंजियूं अखियूं थधियूं मां रोड ते बीहां थो पर जल्दी मोकिलियोसि मां इंतज़ार में आहियां बाबा जल्दी मोकिलियोसि। हा सर बेफ़िक्र थियो को मसलो न आहे साईं, शाम ताईं बहितर थी वेंदो इंशाल्लाह। साईं बेफ़िक्र थियो मां वेठो आहियां शाम ताणी ठीकु थी वेंदो साईं। ठीकु नथो त थोरी ठीकु कंदोमांसि। हा जी सर लख कुर्ब साईं लख कुर्ब फोन बंदि कंदो। जी सर लख कुर्ब साईं लख कुर्ब। हा साईं हा आरिफ तक में आरिफ। इहो आरिफ छोड़ वाला का थिया ओ आरिफ इहो जल्दी कर इहो बेड तैयार करो नई चादर बादर विछाए मिनिस्टर साहब खे नाम कढण गयो आहे। ने साले खे हा मिनिस्टर आरिफ जल्दी कर इहो पंहिंजो बेड रेडी कर नई चादर भी विछाए मिनिस्टर साहब जे साले खे नाम कढण गयो आहे खयूं था अचनि जल्दी कर। हा पुट हा हथड़ा जल्दी। हा न डॉक्टर न हिन बेड ते मिनिस्टर माण्हू न ईंदो ऐं न वरी इहा इंजेक्शन हुन मिनिस्टर जे साले खे मिलंदी। हिन बेड ते हू मज़लूम कुराने जो पुटु ईंदो ऐं इहा इंजेक्शन बि उनखे लॻंदी। मिनिस्टर जो माण्हू न ज़बरदस्ती इहो ॾिसां थो माण्हू ग़रीब। हा मां ॾिसां थो तो मां तोखे ऐं तुंहिंजे मिनिस्टर खे चई आउट थी वञे न मां तोखे ॾिसां थो तोखे ऐं तुंहिंजे हिन मिनिस्टर खे जेकॾहिं तुंहिंजो मिनिस्टर लाइन ते न आयो त पोइ तव्हांजे ख़िलाफ़ रोडनि ऐं रस्तनि ते मां माण्हू वठी हड़ताल कंदुसि। चई त वियो करे आयो। हा उहो सही थियो पर हे मिटा न मां एंड में वरी बिगड़ो त ॾेई वेंदो हा सर ॿुधायो। हा इहो ठीकु आहे
मां तोखे ऐं तुंहिंजे मिनिस्टर खे ॾिसां थो पियो जेकॾहिं तुंहिंजो मिनिस्टर मुंहिंजे लेन ते न आयो न त पोइ रोडनि ते ॾिसजांइ माण्हुनि जी हड़ताल। ठीकु आहे, मां तोखे ऐं तुंहिंजे मिनिस्टर खे ॾिसां थो पियो जेकॾहिं तुंहिंजो मिनिस्टर मुंहिंजे लेन ते न आयो न त पोइ हर चौक चौराहे ते माण्हुनि जा हजूम ॾिसंदे हड़ताल कंदुसि मां तव्हांजे ख़िलाफ़ हड़ताल कंदुसि मां। कीअं था सुधरो? क्यों? न डॉक्टर, मां ॾिसां थो तोखे ऐं तुंहिंजे मिनिस्टर खे जेकॾहिं तुंहिंजो मिनिस्टर मुंहिंजे लेन ते न आयो न त पोइ हर चौक ऐं चौराहे ते माण्हू गॾु करे मां तव्हांजे ख़िलाफ़ हड़ताल कंदुसि मां। ओके हे बोलो ॿुधायो बाबा। मुंडा को हा 16 आहिनि? जेको वठे काथो वठे। हा 16 आहिनि मुंडा को। हा त इहो मरीज़ छा थिए तुंहिंजो हेड पियो आहे? हा डॉक्टर साहब ही मरीज़ ॿाहिरि छो नथा करे? डॉक्टर साहब हू कॉरिडोर में कुराड़ो पंहिंजे पुट खे खणी वेठो आहे हुनखे नांग ॾंगे विधो आहे तव्हां हुनखे बेड में इंजेक्शन छो था ॾियो पिया? छो था ॾियो? डॉक्टर साहब हू कॉरिडोर में कुराड़ो पंहिंजे पुट खे खणी वेठो आहे हुनखे कांग ॾांग यार हिन खे न रख मूंखे ओ परे वारो आवाज़ बि अचे थो। हलो डॉक्टर साहब हू कॉरिडोर में कुराड़ो पंहिंजे पुट खे खणी वेठो आहे हुनखे नांग ॾंगे विधो आहे हुनखे बेड इंजेक्शन जी ज़रूरत आहे। डॉक्टर साहब मरीज़ तुंहिंजो छा थिए? कुझु बि न। हा कुझु बि न। पोइ वञ पंहिंजो कमकार कर न जमाल। हिकु मरीज़ अस्पताल जे दरवाज़े ते तड़पी रहियो आहे ऐं तव्हां चओ था त तुंहिंजो छा? हिकु मरीज़ अस्पताल जे दरवाज़े ते तड़पी रहियो आहे ऐं तव्हां था चओ था तुंहिंजो छा? ही सरकारी अस्पताल आहे ऐं हिन अस्पताल में मुल्क जे कंहिं बि शहरी जो इलाज करण खां इनकार नथा करे सघो। तव्हां इनकार नथा करे सघो। ही सरकारी हॉस्पिटल आहे डॉक्टर साहब ऐं हिन शहर जे कंहिं बि शहरी खे तव्हां इलाज करण खां इनकार नथा करे सघो पिया। त हिन ग़रीब सां एॾी वेदन छो? त पोइ हिन ग़रीब सां एॾी वेदन छो? त पोइ हिन ग़रीब सां एॾी वेदन छो? तव्हां छा सहाफ़ी आहियो? न न के हेमोराइड तंज़ीम जा कारकुन? जमाल छा तव्हां खां सवाल पुछण या कुझु चवण जो हक़ सिर्फ़ सहाफ़िन ऐं हेमोराइड तंज़ीम जे कारकुन खे आहे बस? त छा तव्हां खां सवाल पुछण जो हक़ हिकु सहाफ़ी या ह्यूमन राइट तंज़ीम जे के कारकुन जो आहे? को आम शहरी तव्हां खां कुझु बि नथो पुछी सघे? को आम शहरी तव्हां खां कुझु बि नथो पुछी सघे? मतलब त तूं न सहाफ़ी ऐं न को कारकुन आहीं? हा ऐं तव्हां मूंखे इन सवाल जो जवाब ॾियो त हू मरीज़ ॿाहिरि पट ते छो पियो आहे जॾहिं त हुनखे इन अस्पताल में अंदरि हुजणु घुरिजे? हा सर जुमिलो वारा ॿुधाइजो। हा मतलब त तूं सहाफ़ी आहीं? हा ऐं तव्हां मूंखे इन सवाल जो जवाब ॾियो त हू मरीज़ ॿाहिरि पट ते छो पियो आहे? हा पर तव्हां मूंखे इन सवाल जो जवाबु ॾियो त ॿाहिरि मरीज़ हिकु पट ते तड़पी रहियो आहे तव्हां हुनखे बेड ऐं इंजेक्शन छो था हणो पिया? छो था हणो? आहे तव्हां हुनखे अंदरि जॾहिं त हुनखे अस्पताल जे अंदरि हुजो हा ऐं तव्हां मूंखे इन सवाल हा पर तव्हां मूंखे इन सवाल जो जवाबु ॾियो मोहम्मद अली आवाज़ थो अचे। तव्हां मूंखे इन सवाल जो जवाबु ॾियो त हिकु मरीज़ ॿाहिरि पट ते तड़पी रहियो आहे हुनखे हालांकि हुनखे अंदरि अस्पताल में हुजणु घुरिजे। पर खां शुरू आहे न? हा पर हुनखे त जॾहिं त हिन अस्पताल जे अंदरि हुजणु घुरिजे। ठीकु आहे। हा पर तव्हां मूंखे हिकिड़े सवाल जो जवाबु त मूंखे ॾियो हिकु मरीज़ ॿाहिरि पट ते तड़पी रहियो आहे जॾहिं त हुनखे अस्पताल जे अंदरि हुजणु घुरिजे। डॉक्टर न करे त अस्पताल में बेड खाली कोन्हे हुनखे काथे या हिते सुम्हारे ते जमाल हिकु मरीज़ लाइ अस्पताल में जॻह कोन्हे। अजीब ॻाल्हि आहे। अजीब ॻाल्हि आहे हिकु मरीज़ जे लाइ तव्हां वटि अस्पताल में जॻह कान्हे का? डॉक्टर मजबूरी आहे असां हुनखे दाख़िल नथा करे सघूं।
अलाए किथां खां हिकु पोड़ो पीउ पंहिंजे पुट खे इन उमेद ते हिते खणी आयो आहे त उनखे हितां शफ़ा मिलंदी। ठीकु आहे सर, अजीब ॻाल्हि आहे। हिकु पोड़ो पीउ पंहिंजे पुट खे हिते खणी आयो आहे इन ई उमेद आसरे ते त हुनखे हितां शफ़ा मिलंदी। अवां हुनखे ईअं ना उमीद करे मोटाए छॾियो, ईअं न करियो जो बेड कोन्हे, ईअं न करियो जे बेड कोन्हे त किथे हेठि कारविंड में रखो छा आयो। हा ठीकु आहे। हाँ, ये ना करो हेठे किथे अवां हुनखे ईअं ना उमीद मोटाए छॾियो। ऐं अवां हुनखे ईअं नाउमीद मोटाए छॾियो। जेकर तव्हां वटि अस्पताल में को बेड कोन हुयो त तव्हां हुनखे कॉरिडोर में किथे रखो हा। बग़ैर इलाज जे हू ॿार बेवाह वाहो पियो आहे। बग़ैर इलाज जे किथे हेठि कारविंड में रखो आहे, जॻह इलाज कयो आहे। बग़ैर इलाज जे हू ॿार बेवाहो पियो आहे। ब्याहो न बेवाह न वाहो चइबो मतिलबु बे माना सहारो। सही मां चवां थो सही। बस था, बस। हू ॿार ईअं बेवाह पियो आहे। बेवाह कोन्हे बेटे, हाणे तूं इज़त सां अस्पताल में ॿाहिरि निकिरे थो न तव्हांखे जुमिलो सॼो वराए जाए। अलाए किथां खां हिकु पोड़ो पंहिंजे ठीकु आहे सर, मज़ा थो पियो। अलाए किथां खां हिकु पोड़ो पंहिंजे पुट खे खणी तव्हां वटि उमेद रखी आयो आहे ऐं आहे तो खणो ऐं अवां हुनखे ईअं ना उमीद करे ॿाहिरि मोटाए छॾियो आहे। अलाए किथां को पोड़ो पंहिंजे पुट खे खणी तव्हां वटि पहुतो आहे ऐं तव्हां हुनखे ना उमेद करे ऐं तव्हां हुनखे फिटिके छॾियो आहे। ईअं न करियो जो बेड कोन्हे, ईअं न करियो जे बेड कोन्हे न त किथे उहो कॉरिडोर में ॿार जॻह आहे हुनजो इलाज करियो। बग़ैर इलाज जे हू ॿार बेवाहो पियो आहे। ईअं न कयो डॉक्टर साहब। जे तव्हांखे बेड कान्हे कयो त तव्हां हुनखे कॉरिडोर में किथे रखोसि। हुनजी उमेदुनि ते पाणी न फेरियो। हू ना उमेद थी वेठो आहे। तूं भला हिननि जो वकील आहीं छा, जेकॾहिं वकील आहीं त अदालत में कर फलाणे किथे रखणो आहे असां किथे रखणो आहे इहा असांखे ख़बर ई सम्झी तव्हांजो न तव्हांखे ख़बर न आहे छो त तव्हांखे ख़बर न आहे छो त जे तव्हां पंहिंजे फर्ज़ खां वाक़ुफ़ हुजो हा त हिकु मरीज़ खे अस्पताल जे दरवाज़े ते न रखो हा। हा न को चइजांइ त न तव्हांखे ख़बर न आहे छो त जे तव्हां पंहिंजे फर्ज़ खां वाक़ुफ़ हुजो हा त हिकु मरीज़ खे अस्पताल जे दरवाज़े ते ॿाहिरि न रखो हा। न डॉक्टर साहब, तूं पंहिंजे फर्ज़ खां वाक़ुफ़ न आहीं। जेकॾहिं तूं पंहिंजे फर्ज़ खां वाक़ुफ़ हुजी आहे न त हुन ग़रीब खे ईअं बेवाह करे तूं फिटी न करे हा। अस्पताल जे दरवाज़े ते न रखो। इहो वराए ॾे न तव्हांखे ख़बर त हिकु मरीज़ खे अस्पताल जे दरवाज़े ते न रखो हा। न डॉक्टर साहब न, तूं पंहिंजे फर्ज़ खां वाक़ुफ़ न आहीं। जेकॾहिं पंहिंजे फर्ज़ खां वाक़ुफ़ हुजी आहे न त हुन मरीज़ खे अस्पताल जे दर ते न रखी आहे तूं। ईअं न थी वियो थोरो झंपायो। हा ठीकु आहे। न डॉक्टर साहब न, तूं पंहिंजे फर्ज़ खां वाक़ुफ़ न आहीं। जेकॾहिं तूं पंहिंजे फर्ज़ खां वाक़ुफ़ हुजी आहे न त हुन मरीज़ खे ईअं तूं अस्पताल जे दर ते न रखी आहे। ही तव्हां मसीहा आहियो। तव्हां जहिड़नि डॉक्टरनि खे मसीहा न पर कासाई चवणु घुर्जे हा। कासाई ही तव्हां मसीहा आहियो? न, तव्हां जहिड़नि डॉक्टरनि खे कासाई चइबो आहे। कासाई उहे तव्हां ई आहियो जिन जे करे सरकारी अस्पतालूं कोस घर जे नाले सां मशहूर आहिनि। उहे तव्हां ई आहियो। उहे तव्हां ई आहियो। तव्हां ई डॉक्टर आहियो जंहिंजे करे तव्हां जे करे ई सरकारी अस्पतालूं कोस जो घर सरबो आहे। अॻ में ई त मरीज़नि खे दवा न मिलंदी हुई ऐं हाणे त ग़रीबनि जे लाइ बेड बि कोन्हे, नांगारिस इंजेक्शन बि कोन्हे। अॻे त मर्दनि लाइ दवा न मिलंदी हुई। अॻे त मरीज़ खे दवा न मिलंदी हुई, कुते जी इंजेक्शन न मिलंदी हुई। हाणे बेड बि नथो मिले ऐं न वरी इंजेक्शन थी मिले का नांगा वारी। हाणे तूं इज़त सां वञी ॿाहिरि निकिर ठक हुनजे फोन आई फोन ते ॻाल्हाए थो। हाणे तूं हुन ॿुधाइसि थो हे हो उहो मिनिस्टर साहिब सां हुते राज़ी थी वियो आहे, हुते चएसि थो त हाणे उहो जेको हुयो न हिन बेड कंहिं मिनिस्टर जे माण्हू खे न पर हिकु ग़रीब खे मिलंदी बेड ऐं इंजेक्शन जेकी ॻाल्हि हे उथी बीठो आहे न। हा उथी बीठो। हवा मथे ईंदी छा कंदे? हा मथे आहे। तूं थोरो कैमरा मथे कर। मुंहिंजी उते ई आहे। थोरो हरी बि यार। जुमिलो ॿुधाए। हा जुमिलो इहो आहे त न इन बेड ते कंहिं मिनिस्टर जो माण्हू न पर हिकु ग़रीब खे दाख़िला मिलंदी ऐं उहा इंजेक्शन बि उन ग़रीब खे लॻंदी। न डॉक्टर न, इन बेड ते हुन कुराड़ जे पुट खे दाख़िला मिलंदी ऐं जेका इंजेक्शन तो हुन मिनिस्टर साल लाइ रखी आहे
न न डॉक्टर न, इहो बेड मिनिस्टर जे माण्हू खे न पर हुन ग़रीब पोड़े जे पुट खे मिलंदो ऐं इहा इंजेक्शन बि हुन मरीज़ खे लॻंदी, तुंहिंजे हिन मिनिस्टर साले खे न लॻंदी आहे। इहो यार थधो थी वियो सफ़ा। वराए न डॉक्टर न, इहो बेड ऐं इंजेक्शन हुन मिनिस्टर साले खे न पर हुन ग़रीब पोड़े जे पुट खे मिलंदी, सम्झी? छा तव्हां खां हक़ सिर्फ़ु सॉरी छा तव्हां खां पुछण जो हक़ सिर्फ़ु सहाफ़ी या ह्यूमन राइट तंज़ीम जो आहे? मोबाइल बंदि कर। दर्शो छा तव्हां खां पुछण जो हक़ हिकु सहाफ़ी या ह्यूमन राइट तंज़ीम जे कंहिं कारकुन जो आहे? के आम शहरी जो न आहे जो तव्हां खां को सुवाल करे सघे? को आम शहरी तव्हां खां कुझु बि नथो पुछी सघे। को आम शहरी तव्हां खां कुझु बि नथो पुछी सघे? डॉक्टर मतलब त तू सहाफ़ी आहीं, न मतलब त न तू सहाफ़ी आहीं, न के मतलब त न तू को सहाफ़ी आहीं ऐं न ई को तंज़ीम जो कारकुन आहीं। बाबा न इन सवाल जो जवाब ॾियो त हू मरीज़ ॿाहिरि पट ते छो पियो आहे ऐं जॾहिं त हुनखे हिन अस्पताल में अंदरि हुजणु घुरिजे। हा, ऐं मूंखे सिर्फ़ु हिकु सुवाल जो जवाबु ॾियो त हू मरीज़ ॿाहिरि पट ते छो पियो आहे जॾहिं त हुनखे अस्पताल जे अंदरि हुजणु घुरिजे। ओके जो जुमलो कमेरिन थी क्यों? हा, तव्हां मूंखे हिकु सुवाल जो जवाबु ॾियो त हू मरीज़ ॿाहिरि पट ते छो पियो आहे जॾहिं त